KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। वक्ती गवर्नर सिंध स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी दरगाह कंबर शरीफ पहुची साईं गुलाम हुसैन शाह बुखारी जंहिंजे लाॾाणी ते संदसि साहिबज़ादा सैयद अताउल्ला शाह बुखारी ऐं ॿियनि सादातनि सां ताज़ियत कई ऐं गहरे ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते वक्ती गवर्नर आगा सिराज खान दुरानी चयो त सैयद साईं गुलाम हुसैन शाह जंहिंजे लाॾाणी ते गहरो सदमो पहुतो आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा बि दरगाह कंबर शरीफ़ अची दुआ वठंदी हुई। हुन वधीक चयो त साईं सैयद गुलाम हुसैन शाह बुखारीअ जे दीनी ख़िदमतुनि खे विसारे नथो सघिजे। संदसि ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। हिन ॾुख जे घड़ीअ में वारसनि सां बराबरि जा शरीफ़ आहे। उन मौक़े ते आगा बाबू अरशद खान दुरानी, आगा नज़र मोहम्मद आखूंद, सैयद शफीउल्लाह शाह, आगा असलम खान दुरानी, आगा मोहम्मद साबिर खान, पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका गढ़ियासीन जो जनरल सेक्रेटरी जावेद खान दुरानी, अरसला खान सीलरो, आसिफ सरवर मलगानी, मुख्तार अहमद खोसो, अब्दुल गफ़ार ओढो समेत ॿिया मौजूदा साणस गॾु हुआ। खबरुनि जी दुनिया।